अपडेट मालूम कंदासीं। अस सां टेलीफोन लाइन ते मौजूद है KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, अपडेट कजो। जी इसरार, अपडेट कजो न बाबत। जी जेको ज़िले शिकारपुर में डहाकन को हलदड़ खूनी तकरार कंबरानी ऐं मारफाणी जेको हली रहियो आहे इन में तमामु घणियूं इंसानियूं जानियूं ज़ाया थियूं आहिनि ऐं उन में अॼु कौमपरस्त अॻुवाण रियाज़ चांडियो ऐं दरगाह बुढल फ़कीर जे गादी नशीन साईं सनाउल्लाह जे अॻुवाणी में न्याणियूं ऐं मेड़ मिंत काफ़िलो जेको आहे हींअर कंबरानी बिरादरी जे ॾेवल ख़ान कंबरानी जेको चङो मुड़ुसु आहे कंबरानी जो उन वटि पहुता आहिनि ऐं हिते हिननि सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। हिते हिन ॾेवल ख़ान कंबरानी जो चङो मुड़ुसु आहे उन मान मेड़ खे मान ॾींदे पंहिंजो उहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त मूंसां जेको जहिड़ो हली रहियो आहे मारफाणी बिरादरी जे नवाज़ मारफाणी जो त उहो जेको आहे चोरियुनि जे सिलसिले ते आहे ऐं उन खां अॻु में असांजा फ़ैसिला थिया आहिनि, ठाह थिया आहिनि ऐं ठाह खां पोइ उन भंज कड़ी करे वरी असांजूं चोरियूं कयूं ऐं उन्हनि ते जहिड़ा थिया आहिनि। असांखे जेकॾहिं चङा मुड़ुस जेको गौसबक ख़ान महर आहे ऐं मीर बाबल ख़ान भयो आहे जेकॾहिं उहे इन्हनि में पइजी ऐं उन्हनि जी पंहिंजी तलहदारी ॾियनि त असां हिन मेड़ खे मान ॾेई असां ठाह करण लाइ तयारु आहियूं। जी इसरार चांडियो, अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। रियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में मेड़ मिंत काफ़िलो धुरियुनि वटि पहुतो आहे। ॿिन्ही धुरियुनि खे तकरार ख़तम करे निबेरो करण लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। सुल्तानकोट मां अवां खे ख़बर ॾियूं पिया। सुल्तानकोट भरिसां कंबराणी ऐं मारफाणी तकरार जे ख़ात्मे लाइ कौमपरस्त अॻवान रियाज़ चांडियो ॿियनि जी अॻवाणी में मेड़ मिंत काफ़िलो धुरियुनि वटि पहुतो आहे। जिनासिन ॿिए पासे अवां खे अपडेट कंदासीं त सिंध समेत समूरी दुनिया में हिंदू बिरादरी रंगनि जो ॾिहाड़ो होली जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही आहे। अवां खे अपडेट कंदासीं त हिन वक़्तु